इतवां खे अपडेट कयूं। सिंध में इम्कानी तूफ़ान गुलाब के हवाले से बरसात जे करे मुख़्तलिफ़ शहरनि में शहरी ॿोॾि जो इम्कान ज़ाहिर कियो वियो आहे। PDM हिकु वधीक अलर्ट जारी करे छॾियो। PDMA तरफ़ां जारी कयल अलर्ट में इहो चयो वियो आहे त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ बरसातुनि दौरान ॿोॾि वारी सूरतहाल पैदा थी सघे थी। तंहिं करे समूरा कमिश्नर्स ऐं डिप्टी कमिश्नर्स जोगा इंतज़ाम कनि। PDMA पारां ज़राअत ऐं सिहत खाते जे सेक्रेटरी सूदो लाॻापियल खातनि खे ख़त बि लिखियो वियो आहे। सिंध में सामुंडी तूफ़ान गुलाब के नतीजे में थींदड़ इम्कानी तेज़ बरसातूं इन जे नतीजे में शहरी ॿोॾि जो इम्कान ज़ाहिर कियो वियो आहे ऐं PDMA हिकु वधीक अलर्ट जारी करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर फ़कीर सलीम खां। फ़कीर सलीम, आगाह कजो मौसमियात खाते तरफ़ां इन तूफ़ान जी जेका लोकेशन आहे उहा बि जारी कई वई त भारतीय सूबे गुजरात खां हाणे सिंध तरफ़ वधे पियो। सिंध जा कहिड़ा इलाइक़ा सभ खां वधीक मुतासिर थींदा? PDMA हाणे हिकु वधीक अलर्ट जारी करे छॾियो आहे। मौसमियात खाते पारां इहा कथी कई वई आहे त जेको भारत खां ईंदड़ सामूंडी तूफ़ान आहे गुलाब उहो सिंध ऐं बलोचिस्तान जी सामूंडी पट्टी सां टकराईंदो। उन खां पोइ उहो जेको सामूंडी तूफ़ान आहे टकराइजण खां पोइ कराची, हैदराबाद, बदीन, थरपारकर, मिर्पुखास डिवीज़न ऐं सागर, शहीद बेनज़ीराबाद जेको बि ताईं इहो बरसात जो इम्कान आहे उहा बरसात खां पोइ सिंध में जेका आहे शहरी ॿोॾि जो बि इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। मौसमियात खाते पारां अहिड़ो अलर्ट जारी करण खां पोइ PDMA पारां प्रोविंशियल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी पारां अहिड़ो अलर्ट जारी कयो आहे जंहिंमें समूरनि ज़िलनि जा जेके डिप्टी कमिश्नर जेके पंहिंजनि ज़िलनि जे जेके हेड आहिनि उन्हनि खे, इन खां अलावा कमिश्नर्स जेके आहिनि उन्हनि खे बि अलर्ट जारी कंदे सिहत खाते जे सेक्रेटरी ऐं सेक्रेटरी ज़राइत समेत लाॻापियल खातनि जे सेक्रेटरी खे बि हिकिड़ो ख़त लिखियो वियो आहे त उहे अलर्ट आहिनि कंहिं बि हंगामी सूरतहाल खे मुंहुं ॾियण जे हवाले सां पंहिंजा इंतज़ाम अॻुवाट जारी कनि। मौसमियात खाते मुताबिक़ ही जेको बरसात जो सिलसिलो जेको अॼु शुरू थी रहियो आहे उहो कराची, हैदराबाद, छट्टो, बदीन, थरपारकर, उमरकोट, मिर्पुखास, सागर ऐं जेकोबाद समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि में बरसात थींदी जेका 3 अक्टूबर ताईं जारी रहण जो इम्कान आहे। उन ई दौरान जेके मल्हा समुंड में वेल आहिनि उन्हनि खे बि हिदायत जारी कई त वापसि मोटिन ऐं मल्हानि जी जेका समुंड में दाख़िला जे हवाले सां मने कई वई को बि मल्हा समुंड में दाख़िल न थिए। मौसमियाती जेसिताईं सूरतहाल बहितर नथी थिए तेसिताईं मल्हानि खे समुंड में वञण खां रोकियो वियो आहे। जी ठीकु आहे, महिरबानी अपडेट करण जे लाइ फ़कीर सलीम। आगाह कयो पिया अव्हांखे त कराची, हैदराबाद समेत मीरपुर ख़ास ऐं बदीन ठठो में भी तेज़ बरसातुनि खां पोइ ॿोॾि वारी सूरतहाल पैदा थी सघे थी। शहरी ॿोॾि जे नतीजे में हंगामी सूरतहाल खे मुंहुं ॾियण जे लाइ सिंध जे समूरनि कमिश्नर्स खे इहो चयो वियो आहे त डिप्टी कमिश्नर्स खे ख़त लिखिया वञनि ऐं उन्हनि खे आगाह कयो वञे त हर मुमकिन हंगामी इंतज़ाम कया वञनि। इन खां अलावा ज़राअत ऐं सिहत खाते जे सेक्रेटरीज़ खे बि जेके इंतज़ाम आहिनि उहे करण जे लाइ लिखियो पियो आहे। कराची में शाम खां ई इन तूफ़ान जा असर जेके उहे महसूस थियण शुरू थींदा। हिन वक़्त बि तेज़ हवाऊं लॻनि पियूं। इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे त अॼु शाम खां बरसात शुरू थी वेंदी जॾहिं त गुज़िरियल राति ई सुजावल ऐं ठठो जी जेका साहिली पट्टी हुई उते बरसात पई। इन तूफ़ान जे नतीजे में थरपारकर, बदीन, सुजावल, ठठो, इन खां अलावा हैदराबाद, टनो मोहम्मद ख़ान, टनो अलाहियार, मटियारी, ॾियाम शोरो जी जाबलू पट्टी जेका आहे कराची, मीरपुर ख़ास, उमरकोट ताईं तेज़ बरसातूं पइजी सघनि थियूं जॾहिं त शहीद बेनज़ीराबाद, सांगड़, दादू जी जेका जाबलू पट्टी आहे उते बि बरसातूं पइजी सघनि थियूं। इन तूफ़ान जो सिंध में असर को थींदो उन खां पोइ बलूचिस्तान जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा बि मुतासिर थींदा। गुलाब तूफ़ान हिन वक़्त भारतीय सूबे गुजरात खां थींदो सिंध जी सामुंडी पट्टी में दाख़िल थी रहियो आहे। सिंध जी सामुंडी पट्टी खां अलावा मकरान जो जेको साहिली इलाइक़ो आहे बलूचिस्तान जो उते बि मुख़्तलिफ़ ज़िलनि में तेज़ बरसातुनि जी अॻकथी कई वई आहे। इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे त पसनी ऐं गवादर जे विच में इहो ज़मीन खे जेको आहे उहो सिधो सो मुतासिर कंदो। इन सां गॾु जेको ईरानी साहिली इलाइक़ो आहे चाबहार जो उन में बि तेज़ बरसातूं पवंदियूं जंहिंखां पोइ मस्कत वेझो इहो तूफ़ान जेको आहे उहो ख़तम थी वेंदो। हिन वक़्तु इन तूफ़ान गुलाब जे नतीजे में भारतीय सूबे गुजरात में तेज़ बरसातूं थियूं आहिनि जंहिंजे नतीजे में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿोॾि वारी सूरतहाल आहे। रण कच्छ खां थींदो बदीन, सुजावल ऐं ठठो में इहो तूफ़ान पंहिंजो असरु ॾेखारींदो। कराची, हैदराबाद, ॾियाम शोरो ऐं खीरथर जा जेके जाबलू इलाइक़ा आहिनि उते बि तेज़ बरसातूं पइजी सघनि थियूं। इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। PDMA तरफ़ां अलर्ट जारी कयो वियो आहे त हंगामी सूरतहाल खे मुंहुं ॾियण जे लाइ जेके बि लाॻापियल
इदारा आहिनि उहे तकड़ा क़दम खनि ऐं इन हवाले सां इंतज़ाम करे वठनि। जॾहिं त सिहत ऐं ज़राअत खाते जे सेक्रेटरीज़ खे बि लिखियो वियो आहे त हू इन्हनि शोबनि में बि इन हवाले सां इंतज़ाम कनि, इस्पतालुनि में एमरजेंसी लागू कई वञे। जॾहिं त शहरनि खे इहा हिदायत कई वई आहे त जुमे ते कराची ऐं हैदराबाद जो सफ़र करण खां पासो कयो वञे। कराची ऐं हैदराबाद विच में M9 मोटरवे ते ट्रैफ़िक मुतासिर थी सघे थी या मोटरवे जाबलू इलाइक़नि खां गुज़रे थी त जाबलू इलाइक़नि में तेज़ बरसातुनि खां पोइ नदी नालनि में चाड़ अची सघे थी। जॾहिं त कराची में हिन वक़्तु तेज़ हवाऊं बि घुरी रहियूं आहिनि। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मौसम गर्म आहे, शदीद बुट वारी हिन वक़्तु कैफ़ियत आहे। इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे त अॼु शाम खां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसातुनि जो आगाज़ थी वेंदो। PDM तरफ़ां ज़राअत ऐं सिहत खाते जे सेक्रेटरीज़ खे बि इन हवाले सां ख़त लिखिया विया आहिनि त इंतज़ाम कया वञनि। जॾहिं त समूरनि कमिश्नर्स खे हिदायत कई वई आहे त डिप्टी कमिश्नर्स खे जोगा इंतज़ाम करण जी हिदायत कई वञे। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज साहब हिन वक्त असांखे टेलीफोन लाइन ते ज्वाइन कनि पिया। उन्हनि खां वधीक अपडेट्स मालूम कंदासीं। सरदार साहब बहुत शुक्रिया टाइम न्यूज़ को वक्त देने के लिए। आगाह कीजिएगा, समंदरी तूफ़ान गुलाब जो है वो इस वक्त डिप्रेशन की शक्ल इख्तियार कर रहा है, कौन कौन से इलाके सबसे ज़्यादा मुतासर हो सकते हैं? देखिए, गुलाब तो नहीं रहा। अब ये जैसे ही इसने इंडिया को हिट किया था उसके कोस्ट को, तो वो अपना नाम साइक्लोन उसी वक्त खो देता है। ये तो करेक्शन कर लें। और अब वो लो प्रेशर से कन्वर्ट डिप्रेशन में हुआ है आज, और इम्कान है कि अगले 24 घंटे में मजीद शिद्दत इख्तियार करके साइक्लोन बन जाए, तो फिर उसको नया नाम दिया जाएगा। इलाकों की जो आपने बात पूछी है तो वो उसमें पूरा लोअर सिंध हमारा, कराची, हैदराबाद, बदीन, ठट्ठा, थरपारकर, मीरपुर खास, और इधर बलूचिस्तान की फिर पूरी कोस्टल पट्टी, और इवन कोस्टल पट्टी से ऊपर सदर्न डिस्ट्रिक्ट्स हैं जो लसबेला, तुर्बत और केच, अवारान, इन सब एरियाज में तेज़ बारिश, तेज़ आंधी और समंदर में तुगयानी, ये तीन चीज़ें होती हैं साइक्लोन या डिप्रेशन दोनों की वजह से। तो इन तीनों तरह के असरात हो सकते हैं। सरदार साहब, 3 बड़े शहर हैं, कराची, हैदराबाद, मीरपुर खास, ठट्ठा, बदीन में अर्बन फ्लडिंग हो सकती है यहाँ पर? जी, खदशा है अर्बन फ्लडिंग का। देखें, ये नीचे समंदर कराची के जुनूब से निकलेगा, तो लेकिन उसका फैलाव इतना है कि हैवी बारिश के चांसेस हैं। और हैवी बारिश जाहिर है हमारे शहरों की मतलब कोई 80 से 100 मिलीमीटर बारिश अगर हो जाए तो अर्बन फ्लडिंग का फिर समा हो जाता है। तो ये खदशा है कि इतनी बारिश हो जाए और वही बदीन, ठट्ठा, कराची, बिलखुसूस ये तीनों जो जनूबी वो हैं अजला है जी। और फिर आप हैदराबाद और ऊपर दादू की तरफ, चूंकि जो आपका ईस्ट बलूचिस्तान है और सदर्न बलूचिस्तान है, उधर भी तेज़ बारिश मुतवक्की है। तो दादू के साथ कीथर के इलाकों में वो आ सकती है, फ्लैश फ्लडिंग हो सकती है। और दादू में तेज़ बारिश और उसके साथ कीथर के इलाकों की वजह से, और बलूचिस्तान के जो मशरकी हिस्से हैं वहाँ पर तेज़ बारिश के नतीजे में फ्लैश फ्लडिंग हो सकती है। तो ये खदशा है अगले 3-4 दिन तक। सरदार साहब, ये जो आप बता रहे हैं कि 80 से 100 मिलीमीटर बरसात हो सकती है, ये कितने वक्त का बता रहे हैं? क्योंकि कम वक्त में अगर ज़्यादा बारिश हो जाए तो फिर सूरत हाल मज़ीद ख़राब हो सकती है। ये डिप्रेशन डायरेक्ट हिट कौन से इलाके को करेगा? डायरेक्ट जी, इसमें 2 इम्कानात हैं। इसका ट्रैक जो है ना अभी कुछ ऐसा वाज़ेह नहीं है, लेकिन वेस्ट नॉर्थ वेस्टवर्ड आप कह लें। तो अगर ये नॉर्थ वेस्टवर्ड रहता है, शुमाल मगरिब की जानिब रहता है, एक इम्कान ये है। तो फिर बलूचिस्तान के जो इलाके हैं हमारे, ओरमारा और पसनी, वहाँ कहीं हिट कर सकता है। और अगर नॉर्थ वेस्ट की बजाय वेस्ट रहता है, इसका ट्रैक नीचे शिफ्ट होता है वेस्ट की तरफ, वेस्टर्ली यानी मगरिब की तरफ रहता है, तो फिर ओमान की तरफ निकलेगा। लेकिन फिर भी हमारे साहिल के करीब से उसके मतवाजी गुजरेगा, तो बारिश तो डेफिनेटली होगी और आंधी वांधी भी चलेगी। और 3 दिनों तक शदीद बरसात होती रहेगी? जी, कराची और सिंध के लिए तो अभी भी ठट्ठा में खासी तेज़ बारिश हो रही है और आज से शुरू हो जाएगी। अभी कराची में भी थोड़ी देर बाद इम्कान है कि शुरू हो जाए। और आज भी, कल भी, परसों भी, 3 दिन मतलब कभी उसमें गैप्स भी होंगे, लेकिन तीनों अगले 2 दिन खासकर हैवी स्पेल है।
ठीक है सरदार साहब, इसमें अगर कोई तब्दीली आती है तो हम आपसे बात करते रहेंगे। बहुत शुक्रिया हमें तफसीलात से आगाह करने के लिए। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज इन वक्त असां टेलीफोन लाइन ते मौजूद हो। सनसी चवणो त इन डिप्रेशन जो नओं नालो जेको आहे उहो जल्द इनखे ॾिनो वेंदो ऐं इन खां अलावा कराची, हैदराबाद, ठठो, सिजावल, बदीन, मीरपुर ख़ास, थरपारकर, उमरकोट में तेज़ बरसातूं पइजी सघनि थियूं। इन खां अलावा दादू ऐं ॼाम शोरो जा जेके जाबलू पट्टी वारा इलाइक़ा आहिनि उते बि तेज़ बरसातूं पइजी सघनि थियूं। बलोचिस्तान जा जेके लसबेला, आवारान ऐं गवादर खां वठी मकरान जा जेके इलाइक़ा आहिनि उते बि तेज़ बरसातुनि खां पोइ जेके नयूं ऐं नदी नाला आहिनि उन्हनि में ॿोॾ वारी सूरत हाल पैदा थींदी। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, ठठो, बदीन में बि जेका शहरी ॿोॾ आहे उनजो ख़तरो मौजूदु आहे। शहरी इन सिलसिले में एहतियात कनि। इन खां अलावा PDM तरफ़ां बि हिकु अलर्ट जारी कयो वियो आहे त मुख़्तलिफ़ ज़िलनि जा जेके डिप्टी कमिश्नर्स आहिनि इन सिलसिले में अॻुवाट इंतज़ाम